अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट में भली कार मां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, असेंबली पंहिंजी मुदत पूरी कई ऐं अॼु निगरान वज़ीर आज़म जे नाले जो बि ऐलान थी वियो आहे। मुख़्तलिफ़ नाला निगरान वज़ीर आज़म जे लाइ मीडिया में अची रहिया हुआ, जंहिंमें जलील अब्बास जीलानी, अॻूणो चीफ जस्टिस तसद्दुक़ हुसैन जीलानी, हफ़ीज़ शेख, शाहिद ख़ाक़ान अब्बासी, जस्टिस रिटायर ख़लील रमदे ऐं उनखां अलावा इसहाक डार ऐं ॿिया केतिरा ई नाला मीडिया में इन हवाले सां आया पे त थी सघे थो त निगरान वज़ीर आज़म उहो थिए, पर बिलाख़िर नालो जेको आहे उहो बलोचिस्तान अवामी पार्टी जे सेनेटर अनवारुल हक़ काकड़ जो निकितो आहे, जेको सुभाणे ताईं थी सघे थो त निगरान वज़ीर आज़म जो हलफ़ बि खणी वठे। बलोचिस्तान अवामी पार्टी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त निगरान वज़ीर आज़म में सादिक सजरानी जेको सेनेट जो चेयरमैन आहे, जिन जो ताल्लुक़ बलोचिस्तान ऐं बलोचिस्तान अवामी पार्टी यानी बाप पार्टी सां ताल्लुक़ आहे, उनजा नाला बि उनजो नालो बि निगरान वज़ीर आज़म जे लाइ मीडिया में आयो पे, पर जेको आहे बलोचिस्तान अवामी पार्टी जे हिकु ॿिए सेनेटर ते अपोज़िशन लीडर ऐं वज़ीर आज़म इत्तेफ़ाक़ करे वरितो आहे। पाण इन सूरत हाल ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु ॿ मोज़िज़ मेहमान मौजूदु आहिनि। इनाम भट्टी साहब पाण पॉलिटिकल एनालिस्ट आहिनि। इनाम साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ऐं बलोचिस्तान मां ई सीनियर सहाफ़ी तज़िया निगार जावेद लांगा साहब असां गॾु मौजूदु आहिनि। जावेद साहब, अवां जी बि वॾी महिरबानी। जावेद साहब, अनवारुल हक़ काकड़ बलोचिस्तान मां निगरान वज़ीर आज़म थी वियो आहे। सभिनी खां पहिरियां अवां खे मुबारकूं, अवां बलोचिस्तान में वेठा आहियो, बलोचिस्तान जो निगरान वज़ीर आज़म थियो आहे। कीअं था ॾिसो सेनेटर अनवारुल हक़ काकड़ जी निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी खे? पब्लिकली मुबारक क़बूल नथो कयां। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अनवारुल हक़ काकड़ जी जेकॾहिं बलूचिस्तान जी कोटा ते महरूमी वारी कोटा ते ऐं हिकिड़े कमज़ोर सूबे खे स्पेसिफाई करण लाइ जेकॾहिं मुक़ररु थी आहे त इहो अनफॉर्चुनेट आहे, छाकाणि जो निगरान वज़ीर आज़म जेको थियो आहे उनजो बलूचिस्तान जी महरूमी वारे मौक़ुफ़ ऐं उन पॉलिटिक्स सां कंहिं बि क़िस्म जो तालुक़ु कोन्हे को, बल्कि अनवारुल हक़ काकड़ साहिब जो बलूचिस्तान जी अवामी सियासत सां कंहिं बि क़िस्म जो सिधी रीति को बि लाॻापो कोन्हे को, ऐं उहो कंहिं बि मेन डिस्कोर्स जो बलूचिस्तान जो नेशनलिस्ट हुजे या पार्लियामेंटी डिस्कोर्स हुजे उनजो कॾहिं बि एक्टिव हिसो न रहियो आहे, बल्कि हू तमामु घणो वक़्तु जेको काफ लीग ऐं परवेज़ मुशर्रफ जी एडवोकेसी कंदड़ फ्रंटमैन तौरु उते रहियो आहे ऐं इस्टेब्लिशमेंट जो ऑल टाइम फेवरेट क़िस्म जो माण्हू सम्झो वेंदो आहे। इन करे जेकॾहिं बलूचिस्तान जी कोटा में हुनखे ॾिनो वियो आहे त इहो तमामु घणो अनफॉर्चुनेट आहे। इहो बलूचिस्तान सां हिकिड़ो वॾो मज़ाक़ आहे। बाक़ी हाणे कतई नज़र हिन जे इहो हिकिड़ो अहिड़ो फ़ैसिलो आहे जेको अख़्तियारनि कयो आहे, हुन में ज़ाहिर आहे जंहिंजी मर्ज़ी हमेशह शामिलु हूंदी आहे केयरटेकर सिस्टम में, उहे प्रीवेल करे विया आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि प्रीवेल कयो आहे। ऐं लॻे ईअं थो त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी हिकिड़ो वर्स्ट कंप्रोमाइज़ कयो आहे केयरटेकर वज़ीर आज़म जे नाले नामज़दगी। जावेद साहब, बाप पार्टी जो अनवारुल हक़ काकड़ जेको आहे उनजो ताल्लुक़ बाप पार्टी सां आहे या बाप सां आहे? जी, बाप पार्टी सां हुनजो ताल्लुक़ु रहियो आहे। हुन मां फ़िक्री तौरु ॻाल्हि पे कई त हू काफ लीग सां तमामु घणो वक़्तु रहियो आहे। मुशर्रफ जी जेका बलूचिस्तान में एडवोकेसी कैंपेन रही आहे उनजो तमामु वॾो एक्टिविस्ट रहियो आहे ऐं गॾोगॾु उतां जी जेका एस्टेब्लिशमेंट रही आहे उनजो बि स्पोक्स पर्सन रहियो आहे। हू कॾहिं बि बलूचिस्तान जे महरूमी वारे नैरेटिव खे ऐं बलूचिस्तान जो जेको सॼो केस आहे उनखे कॾहिं बि बाहि करण वारो माण्हू न रहियो आहे, बल्कि उनजे अगेंस्ट वारी धारा में रहियो आहे। इन करे जेकॾहिं इहो फ़ैसिलो बलूचिस्तान ते ईअं मढ़ियो थो वञे, इहो बलूचिस्तान जी महरूमी खे एड्रेस करण लाइ उतां जे नंढड़े सूबे मां हिकिड़ो माण्हू खयो वियो आहे जेको हुनजी महरूमी खे एड्रेस कंदो, त हू रहवासी इस्लामाबाद जो आहे, हू कोयटा ईंदो ई कोन्हे को हिकिड़ो माण्हू, त हुनजो बलूचिस्तान जे ॾुखनि सां सूरनि सां ऐं हिननि सां कहिड़ो तालुक़ु आहे जो बलूचिस्तान ते अहिड़ो एहसान कयो थो वञे। मां इन पस मंज़र में तव्हांखे रहियो आहे। इनाम साहब, जावेद साहब त पहिरियां मुबारक क़बूल न कई आहे, उन खां पोइ टोटली सेनेटर अनवारुल हक़ काकड़ खे डिस ऑन था कनि बलोचिस्तान जी महरूमी ऐं बलोचिस्तान सां। इवन जावेद साहब इहो बि चवनि था त हू इस्लामाबाद में रहंदा आहिनि, बलोचिस्तान में रहंदो बि न आहे। अवां कीअं पिया ॾिसो सेनेटर अनवारुल हक़ काकड़ जी निगरान वज़ीर आज़म मुक़ररी खे? महिरबानी अशफाक।
मुझे ख्याल में जावेद भाई जेको आहे सो बिल्कुलु सही ऐं दुरुस्त कयो त पब्लिकली उनखे मुबारक खे न रुगो क़बूल न कई पर बलूचिस्तान में रहण जो हक़ अदा कंदे हुन इहा बि शइ वाज़े कई त इन जो कंहिं बि तरह सां बलूचिस्तान जी महरूमीअ जे खाते में उनखे न विझणु घुरिजे, छाकाणि त हू उन सोच उन तसवर ऐं ख़्याल जो मालिक बि कोन्हे। पर मूंखे त हैरत उन्हनि ते आहे, उन मालिक बलोच ते ऐं अख्तर मेंगल ते ऐं महमूद ख़ान अचकज़ई ते, जेके बलूचिस्तान मंझि आहिनि, जेके यकीनी तौर ते PDM जो हिसो आहिनि। ऐं उन PDM में जॾहिं इहे नाला ज़ेर बहस आया हूंदा ऐं आख़िरी वक़्त ते मूंखे उमेद आहे त शायदि शहबाज़ शरीफ़ उन्हनि सभिनी पंहिंजे इत्तेहादी धुरियुनि खे ॿुधायो बि हूंदो त उन्हनि इहा आया मुबारकबाद क़बूल कई हूंदी, ख़ुशि थिया हूंदा त बलूचिस्तान मां काकड़ कोई वज़ीर आज़म थियो आहे, या हुननि जो बि रद्द अमल ईअं ई हूंदो जीअं जावेद भाई जो रहियो। तो मूंखे नथो लॻे जावेद भाई जहिड़ो हुननि जो रहियो हूंदो, हू फ़िलहाल त ख़ुशी थिया हूंदा। ऐं हक़ीक़त इहा आहे त मौजूदा वक़्त में जंहिं तरह सां सियासत खे, जमहूरियत खे ऐं मुकमिल तरह सां इन पाकिस्तान जे अंदरि अवाम जे मैंडेट खे ऐं अवाम जे राय खे जेको कापारी धक हयो आहे, उहो हिन PDM में वेठल जमायतुनि इन ई तरीक़े सां हयो आहे त हाणे वधीक गिरफ़्त उन्हनि धुरनि जी मज़बूत थींदी पई वञे सियासी अमल में, जिन जी ख़्वाहिश ऐं मर्ज़ी खां सवाइ हाणे निगरान सेटअप बि नथो अची सघे। निगरान सेटअप जे लाइ जेके बि नाला ज़ेरे गौर आया हूंदा, उन्हनि में जेके बि मीडिया ते या ॿियनि हंधनि ते ज़ाहिर थिया पे कल्ह ताईं बि या अॼु सुबुह ताईं बि कंहिंखे बि इहा ख़बर न हुई त हीउ नालो किथां आयो ऐं कीअं आयो। हाणे जीअं तव्हां जेको सवेर चयो त इहा बाप हुजे या बास हुजे, त पाकिस्तान जे अंदरि हींअर मुल्क सॼो या त बाप हलाईंदो या बास हलाईंदा, ऐं उन्हनि खे इन जे लाइ अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत पए थी। ऐं काकड़ जी पॉलिटिकल जेका नर्सिंग आहे या उनजी जेका अपब्रिंगिंग आहे, उहा बि उन ई हिकिड़ी नर्सरी जी आहे जिन परवेज़ मुशर्रफ खां पोइ सियासत में उनजी वफ़ादारी सां ऐं उनजे बगल में रही करे अॻिते क़दम रखियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में आख़िरी वक़्त ते सिर्फ़ु इहे ॿ ई नाला ज़ेरे गौर ऐं ज़ेरे बहस ऐं फाइनल थियण ताईं हूंदा, हिकिड़ो संजराणी जो ऐं ॿियो हिन काकड़ जो। ऐं संजराणी मूंखे लॻे थो त उन ते यकीन तौर ते किथे न किथे को सबबु हूंदो जो जंहिंखां पोइ अनवार उल काकड़ जो ई आयो। पर जेकॾहिं संजराणी अची वञे या अनवार उल काकड़ अची वञे हा या गिलानी अची वञे हा, त टई नाला सम्झो त असुल उन धुर जा हुया। ऐं उन्हनि मालिकनि जेको आहे सो जेके नाला ॾिना उन्हनि मां ई उन्हनि खे फाइनल करिणो पियो। मूंखे हैरत आहे त पार्लियामेंट जे अंदरि न रुगो आख़िरी ॾींहंनि में हिननि PDM जे जमायतुनि उहे कारा कानून बि पास करे छॾिया बग़ैर कंहिं चूंचरां जे। पर साॻिए तरीक़े सां जेका ही निगरान सेटअप जे लाइ वज़ीर आज़म जो नालो आहे, उहे बि हुननि ईअं ई क़बूल करे छॾियो बग़ैर कंहिं ऐं चूंचरां जे। ईअं मुमकिन हो जेकॾहिं PDM चाहे हा त पंहिंजो इख़्तिलाफ़ भला टे नाला पंहिंजा ई ॾेई छॾे हा, पोइ आख़िर में जेको वरी थिए हा। पर हिननि उहो बि बहितर न सम्झो, छाकाणि त मुमकिन आहे त हिननि खे लॻंदो हुजे त इन सां राब्ता वास्ता ऐं जेका हिननि हींअर पंहिंजी रेपुटेशन ठाही आहे इन आसिरे ते त ईंदड़ चूंडुनि खां पोइ इक़्तिदार शायदि हिननि खे मिलंदो, उहो हू ख़राबु न पिया करणु चाहिनि। ऐं इन जो वरी ॿियो जेको अंदाज़ो आहे मुंहिंजो उहो इहो आहे त यानी ही सेटअप जेको आहे उहो डिघे मुदे जे लाइ हूंदो। ऐं हींअर जेका वधि खां वधि कोशिशि हूंदी उहा इहा हूंदी त बाक़ी कैबिनेट जे अंदरि जेको आहे सभिनी धुरनि खे को हिसो पती मिली वञे। ऐं तव्हां ॾिसजो अनक़रीब सुभाणे ताईं जेका कैबिनेट ईंदी, उन कैबिनेट में तव्हां हिननि खे थोरो एडजस्ट थींदे ॾिसंदो। वज़ीर आज़म ते हिननि जेका येस कई आहे, त हिन मां मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त किथे न किथे हुनखे उहा एडजस्टमेंट जेका आहे सा कई वेंदी कैबिनेट में। ऐं ॿियो अंदाज़ो मुंहिंजो इहो आहे त ही सेटअप जेको आहे उहो थोरे वक़्त जे लाइ कोन्हे, ऐं असुल जिन मालिकनि उनखे आंदो आहे हुननि जी जेका एजेंडा हूंदी उनजी पूराए ताईं जेतिरे ताईं उहा हुनजी एजेंडा पूरी कोन थींदी, सेसी तोणी मुल्क में चूंडूं कोन थींदियूं। जी अशफाक। जावेद साहब, इनाम भट्टी साहब ज़िक्र कयो त ज़ाहिर आहे इन्हनि जेको आहे हिक ॿिए सां मुशावरत कई हुजे या न कई हुजे, जेकॾहिं कई बि हुजे न, मिसाल तौरु ज़रदारी साहब या नवाज़ शरीफ़ साहब सां इहो नालो जॾहिं इहो शेयर कयो वियो हूंदो त छा उन्हनि लाचारी जो इज़हार कयो हूंदो या यस कयो हूंदनि त ठीकु आहे, जेकॾहिं असांखे इस्टेब्लिशमेंट तरफ़ां या बाप पार्टी तरफ़ां इहो नालो मिलियो आहे त असां इन ते यस कयूं था, त इन्हनि यस जेका कई हूंदी उहा कंडीशनल हूंदी या अनकंडीशनल इन यस कई हूंदी? मां इनाम साहब सां 100% मुतफ़िक़ आहियां। इहो इज़ वन ऑफ द वर्स्ट कंप्रोमाइज़ एवर डन
ॿिन्ही पॉलिटिकल पार्टियुनि वर्स कंप्रोमाइज़ कयो आहे फ्यूचर जे इक़्तिदार लाइ सभिनी मामलनि लाइ। उन वटि जेके बि थोरा पॉलिटिकल कार्ड हुआ उहे उन्हनि जेके आहिनि उन्हनि जे हथ में ॾेई छॾिया आहिनि। तव्हां ॾिसो सिंबलिज़म हिकिड़ो पॉलिटिक्स में तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। ॿई पार्टियूं पाण खे डेमोक्रेट सॾाइनि पियूं, ख़ासि करे पीपुल्स पार्टी जो खां वधीक को जोक ऐं मौकरी थी सघे थी। बिल्कुलु न, इहो वर्स्ट कंप्रोमाइज़ आहे ॿिन्ही कयो आहे। ऐं जीअं नाम साहिब जो जेके आख़िरी ॾींहंनि में जेका कानून साज़ी ऐं लेजिस्लेशन हुई असेंबली, उहा ई ख़ुदि वॾो इंडिकेशन हुई हिकिड़ो वॾो कंप्रोमाइज़ करणु पिया वञनि। ऐं हाणे हिननि पंहिंजा हथ वढे छॾिया आहिनि ऐं प्रोलॉन्ग सिस्टम आहे ऐं उन में जी हुज़ूरी वारो ऐं मोस्ट ओबीडेंट माण्हू जेको आहे उहो वज़ीर आज़म हुजूं ऐं प्लाएबल माण्हू आहे, जेको करणु चाहींदा उहो उन मां थींदो। ऐं मां नथो सम्झां हिकिड़ी नंढड़ी होप जेका हुई इलेक्शन जी फेयर ऐं ट्रांसपेरेंट थियण जी या वक़्त ते थियण जी, उहा डिमिनिश थी वई आहे। छाकाणि जो जेके जेस्चर्स हूंदा आहिनि या जेके इंडिकेशन हूंदा आहिनि उहे तमामु घणो मैटर कंदा आहिनि पॉलिटिक्स में। त माण्हू किथां आयो आहे, कहिड़े ओरिजिन खां आयो आहे, केतिरो स्टैंड करे सघंदो। हिननि जी त ॻाल्हियूं दूर थी वियूं, जेके परसेप्शन आया पॉलिटिकल फिगर खणंदा जेका स्टैंड विथिन स्टैंड करे सघे ऐं प्रेशर सस्टेन करे। ही त माना बिल्कुलु जेको आहे हुनजे उबतड़ जेको रिज़ल्ट आयो आहे ऐं सॼो जेको आहे आवाज़ुनि आहे उहो हिकिड़े पासे आहे ऐं उन्हनि जी मर्ज़ी आहे। ही सदाईं हिस्ट्री में ब्लंडर कंदा आहिनि, वर्स्ट कंप्रोमाइज़ कंदा आहिनि ऐं सिस्टम जेको आहे उहो रिवर्स में हलियो वियो आहे। ऐं हिकिड़ी वॾी डिसअपॉइंटमेंट आहे जंहिं ते कंहिं क़िस्म जो आवाज़ु ऐं रिजेंटमेंट कोन्हे। पर असां जीअं त हाणे साफ़ी आहियूं ऐं ऑनेस्टी सां माण्हू खे सुञाणूं बि था ऐं असांजो को बि इंट्रस्ट कोन्हे हिननि जे सॼे गेम्स में। असां पंहिंजो आज़ादना सचो ईअं था इट्स वेरी डिसअपॉइंटिंग अपॉइंटमेंट। जावेद साहब इहो ॿुधाइजो त जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे निगरान वज़ीर आज़म सिलेक्ट करणो हूंदो आहे त उनजी CV ॾिसंदा आहिनि, पॉलिटिकल माण्हू बि ॾिसंदा हूंदा, ज़ाहिर आहे ताक़तवर धुनियूं बि ॾिसंदियूं हूंदियूं। त इन में सेनेटर अनवारुल हक काकड़ जी CV में अहिड़ो छा हुयो जो इनखे निगरान वज़ीर आज़म मुंतख़िब कयो वियो आहे? जी फर्माबरदारी ऐं अटर ओबीडेंसी जेका आहे उन CV में सभ खां मथे आहे, जंहिंजूं मार्कूं तमामु घणियूं आहिनि असांजे सिस्टम में। बाक़ी उहो न को टेक्नोक्रेटिक हुनजी का आहे स्टेचर, न को पॉलिटिकल। हू हुनजी जेका पॉलिटिकल आउटरीच आहे हिकिड़ी काउंसिल ताईं बि कोन्हे का, उहा हिकिड़ी टाउन कमेटी खटण जहिड़ी बि कान्हे का। छाकाणि जो इस्लामी कंहिं बि क़िस्म जो इनाम भट्टी साहब, ज़ाहिर आहे असांखे निगरान सेटअप अचण खां पोइ वाज़े ॻाल्हियूं वाज़े थींदियूं आहिनि त इलेक्शन कहिड़े क़िस्म जो थियणो आहे, कॾहिं थियणो आहे। हाणे सेनेटर अनवारुल हक काकड़ जॾहिं निगरान वज़ीर आज़म थियो आहे त इनखे मद्देनज़र रखंदे हाणे अवां इहो सम्झो था त इहो इन ॻाल्हि ते स्टैम्प लॻी वियो आहे त नवंबर में त इलेक्शन कोन पई थिए? यकीनी तौर ते अशफाक न रुगो नवंबर में कोन पई थिए, पर मूंखे त हाणे वधीक ख़तरो महसूस पियो थिए। जेको मूं सवेर जीअं चयो त जिन धुरियुनि हुनखे आंदो आहे उन्हनि जी जेका पंहिंजी एजेंडा आहे उन एजेंडा जे पूरे थियण ताईं चूंडूं कोन पियूं थियनि। नवंबर में त 100% कोन पियूं थियनि, छाकाणि त इन क़िस्म जे शख़्स खे आणण जे पुठियां इहो ई हूंदो आहे त हिकिड़ो डमी ऐं जेको सवेर तव्हां जावेद खां जेको पुछो न CV में अहलियत कहिड़ी हूंदी आहे, त हींअर इहो साबित थियो त नाअहली वॾी अहलियत आहे। सम्झो न, त जेका सियासी नाअहली आहे उहा वॾी अहलियत आहे। हींअर जेको उनजे मुक़ररी जो सबबु आहे उहो इहो आहे त को बि अहिड़ो माण्हू न हुजे जंहिं वटि सियासी सोच सम्झ हुजे, जंहिंखे पंहिंजे पॉलिटिकल कैरियर जो को ख़तरो हुजे, को बि अहिड़ो क़दम सुभाणे जेको हुनजी पार्टी या हुनजे पंहिंजी ज़ात जे लाइ वॾो को सुवाल बणिजी सघे। तंहिंजे करे इन मां यकीन रखो त हीउ फ़र्दु उहो हूंदो जंहिंखे इन शइ जो को बि ख़तरो न हूंदो त को हुनजो पॉलिटिकल कैरियर या हुनजी सियासी पंहिंजी का वाबस्तगी जंहिं जमायत सां आहे उनजो कैरियर को ख़तरे में पइजी वेंदो जेकॾहिं को बि हुन ग़लति क़िस्म जो फ़ैसिलो कयो। ऐं इहो ई सबबु हो जेको पार्लियामेंट मां जेको हिननि खे अख़्तियार वठी ॾिनो वियो त जेको बि हींअर निगरान सेटअप हूंदो उनखे इक्वल टू द इलेक्टेड जेको आहे सो प्राइम मिनिस्टर ऐं वज़ीर आला जेके बि हूंदा सूबनि जा उन्हनि खे उअं ई क़बूल कयो ऐं तस्लीम कयो वेंदो। इहा चेंज बि हिकिड़ी ख़ुदि इंडिकेशन आहे त रुॻो IMF जो मसइलो कोन्हे, ॿी ख़ुदि इन मां हिकिड़ो अंदाज़ो लॻाइजे त जेकॾहिं IMF जो या इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट जी का एजेंडा जेका आहे उन जे लाइ इन क़िस्म जी का मुक़ररी जे लाइ को नालो हुजे हा त उहो नालो तव्हांखे ॿियो नज़र अचे हा। हाणे त इहा बि शइ वाज़े थी वई त न ई को IMF जो इन में को इशू आहे त मुल्क जे अंदरि केरु वज़ीर आज़म थिए ऐं पाकिस्तान खे कहिड़े क़िस्म जो माण्हू खपे, न ई इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट जो को इशू आहे त उन्हनि खे कहिड़े क़िस्म जो माण्हू खपे। हाणे इहा शइ सफ़ा चिटी थी वई त लोकल एस्टेब्लिशमेंट जेका आहे
उनखे माण्हू जेको खपे पियो हुननि पंहिंजी मर्ज़ी सां आणे विधो आहे। ऐं हाणे हिननि खे ख़ुदि जेके सियासी जमायतूं आहिनि जिन खे इहे चयो पियो वियो त IMF हीअं थी चए, इंटरनेशनल जेको आहे सो धुरियूं, कॾहिं चाइना त कॾहिं अमेरिका, उहे हीअं पिया चवनि। हाणे उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त न को अमेरिका, न को चाइना, न को IMF, हिननि धुरियुनि जेके उन्हनि खे सभिनी जा सिर्फ़ु ईअं डप पे ॾिना, उन डपनि जे नाले ते हुननि पंहिंजे माण्हू खे जंहिंखे आणे विधो आहे, हाणे उहो सभिनी जे लाइ सिर्फ़ु ॾेखारण जे लाइ त उहो हूंदो, पर सभिनी खे फेस करणो पवंदो। ऐं उन फेस करण जो सभिनी खां पहिरियों जेको नतीजो तव्हां ॾिठो, जेका कोर्ट, सुप्रीम कोर्ट वारे उन रिव्यू जजमेंट खे जेको आहे सो रद्द करे छॾियो, उहा बि वई। यानी हिन मां इहा थी त नवाज़ शरीफ़ जे लाइ वापसी जो को रस्तो कोन्हे। ॿियो ख़ुदि हींअर नओं जेको बहस छिड़ी वियो आहे त आइन में भले उन्हनि इलेक्शन कमीशन जे रूल्स में तब्दीली आंदी आहे त नाअहली जेका आहे सिर्फ़ु 5 सालनि जे लाइ हूंदी, पर किथे बि इहा शइ कोन्हे त अॻे जंहिं ते इहा सज़ा लागू थी चुकी आहे, छाकाणि त उनजे कन्विक्शन में लिखियलु आहे ता हयात नाअहली। हाणे ता हयात नाअहली जॾहिं कन्विक्शन में लिखियलु आहे त इलेक्शन कमीशन जो रूल उनखे ख़तमु नथो करे सघे जेतिरे ताईं वरी अहिड़े क़िस्म जी का ॿी रूलिंग अचे। त ख़ुदि इहो हिकिड़ो हाणे वॾो उहो थी वियो। उन सां गॾोगॾु हींअर तव्हां नवां केसिस खुलंदे ॾिसंदो, ऐं मुंहिंजे ख़्याल में मुराद अली शाह ते बि सुप्रीम कोर्ट में 16 तारीख़ ते उनजी बि हाज़िरी लॻी वई आहे। सो हाणे ॾिसजो अॻिते छा थो थिए। इनाम साहब, साॻियो सवाल अव्हां जे अॻियां त ज़ाहिर आहे सभु पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजी जाइनि ते मौजूदु आहिनि, निगरान सेटअप अची वेंदो, ऐं अगरि जेकॾहिं डिघो हलंदो त इहे सभु पार्टियूं उनखे ख़ामोशी सां हलणु ॾींदियूं। अशफाक, ॾिसो, पंहिंजे वढे जो न को वेज न तबीब। छा नवाज़ शरीफ़ हींअर वापसि अची जेल में वञण जे लाइ तयारु थींदो? हींअर त हुनजी जेका प्रेज़ेंट पोज़ीशन आहे उहा इहा आहे त हू जेॾी महिल बि पहुचंदो हुनखे त गिरफ़्तार कयो वेंदो, छाकाणि त हू जिन केसिस में हिकिड़े चंद ॾींहंनि जे लाइ हिकिड़े छा चइबो आहे हुन ते एफिडेविट ते ॿाहिरि वियो हो, उन एफिडेविट जी मुदत त कॾो कंजी पूरी थी चुकी, त हुनखे त वापसि उते ई जेल वञणो पवंदो। जेके नवाज़ शरीफ़ इन जे लाइ तयारु आहे त पोइ इन लाइ तयारु थी वञे। ॿियो इहो त जेके बि केसिस मुख़्तलिफ़ सभिनी ते जेके फ़िलहाल जेके पेंडिंग में रखिजी विया, छा उहे ॿीहर कोन खुलंदा? ऐं प्लस में जेॾी महिल बि ही सभु सेटअप हाणे जॾहिं हलंदो त पॉलिटिकल एक्टिविटी जेका आहे उहा हिकिड़े पासे जेको आहे, या त हिननि खे पाण खे को क्रिएट करणो पवंदो, को अहिड़ो इशू जंहिंसां पोइ जेको आहे सियासी तौर ते ज़िंदा रही सघनि। पर जेको माण्हू जीअं सवेर मूंखे चयो त पंहिंजे वढे जो वेझ न तबीब, हिननि जी पंहिंजी कई आहे, ऐं पंहिंजे कए इन खां पोइ जेके हिननि कानून पास कया आहिनि, छा हिननि में इहा ज़रूरत रहंदी जो जेकॾहिं डिघे मुदे जे लाइ हुकूमत वञे थी त मुज़ाहिरनि में इन ॿाहिरि अचनि? छाकाणि त हींअर त तव्हां कानून करे छॾियो त कंहिंखे बि जेकॾहिं केरु घर में घिड़ी उनखे बिना वारंट जे खणी वञे तव्हां उनखां पुछंदो बि कोन। ऐं कहिड़े बि केस में त कहिड़ो हिननि जो पॉलिटिकल जेके ॿई धुरियूं आहिनि, PDM ऐं ख़ासि करे पीपुल्स पार्टी, उन्हनि जी कहिड़ी क़यादत आहे जंहिंखे जेकॾहिं कोई कन खां वञी वठंदो त उहो जुरत सां जेको आहे हुनजो मुक़ाबिलो करे सघंदो? ही त केसिस खे, जेके कूड़ा केसिस आहिनि उन्हनि खे ई मुंहुं कोन ॾेई सघंदा, सचा केसिस जेकॾहिं निकिरी आया पोइ त कुझु ई कोन सघंदा। ऐं अॼु मुंहिंजे ख़्याल में त इन शइ ते हाणे खां ई शुरूआति थी चुकी हूंदी त कहिड़े तरीक़े सां हिननि खे कंट्रोल में रखिणो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां हिननि खे पॉलिटिकल सिनारियो में कंहिं बि अहिड़े एक्टिविज़म खां पासे ते रखिणो आहे। ऐं जावेद मुंहिंजे साहब, ख़्याल में ही हाणे दावतूं ई कंदा रहंदा। जी, जावेद त साहब, सिर्फ़ु दावतूं कंदा, हिक सां मिलंदा जुलंदा, बाक़ी जी मूंखे नथो लॻे त का पॉलिटिकल एक्टिविटी थींदी। जी अशफाक। जावेद साहब, इहो सवाल जेको अव्हां जे अॻियां रखियो त ज़ाहिर आहे पूरे मुल्क में निगरान सेटअप अची वेंदो, ऐं जेकॾहिं नवंबर में इलेक्शन बि नथी थिए त उन खां पोइ अव्हां खे लॻे थो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी, मुस्लिम लीग नून ऐं PTI इहे ख़ामोशी सां वेही इंतज़ारु कंदा त जॾहिं इस्टेब्लिशमेंट चाहे उहा चूंडूं कराए असां उनजो इंतज़ारु कंदासीं, या अव्हां सम्झो था त मुल्क में हिकु तहरीक शुरू थींदी या एहतजाज शुरू थी सघनि था? ॾिसो, इहे जेके आसिरे वारा गेम्स आहिनि ऐं लॉलीपॉप आहिनि जंहिंमें कंप्रोमाइज़ थिया आहिनि, उहे ॾाढा ई वेल इंजीनियर्ड थियल हूंदा आहिनि। उन में आसरा जेके आहिनि उहे हाणे का पॉलिटिकल पार्टी जेका इलेक्शन जे मूड में आहे उहा ज़ाहिर एजुकेशन में न वेंदी, छाकाणि जो इलेक्शन ख़ुदि हिकिड़ो वॾो जेका वॾी गेम आहे जेका एस्टेब्लिशमेंट सां सिस्टम सां खेॾी वेंदी आहे, ऐं आसिरो बि हूंदो आहे गॾोगॾु सभिनी खे इंतज़ार में थियण जो डिघे अरसे ताईं इंतज़ारु करे ॿाहिरि पार्टियूं रहंदियूं। त इहा जेका मुदतर आहे ऐं अनडिसाइसिव करे सां इहा कंहिं तहरीक खे जनम न ॾींदी आहे। ऐं हाणे मां त नथो सम्झां त हिकिड़ी जल्द जेका 4-5 महीने तव्हांखे तहरीक नज़र अचे, शयूं मैनेज थींदियूं, ही ट्रैप्स में मुसीबतनि में आहिस्ते आहिस्ते फासंदा वेंदा
ऐं मूंखे नथो लॻे त इहो जेको सेम पेज वारी सूरत हाल आहे फ़ैसिलनि मां या का लॻंदी हुजे, पोइ नवाज़ शरीफ़ खे मुस्लिम लीग खे फेवर करण वारो सिस्टम हूंदो या हुनखे आणण जी का तयारी आहे। हिकिड़ो हिन में हिकिड़ो जेको डिस्कशन थिए थो त शायदि बाप पार्टी जी हुते मुस्लिम लीग सिंपैथीज़ वठण लाइ बलूचिस्तान में, छाकाणि त हुनजा के बि इंडोर्स कोन्हनि के हिननि करे जेके बि 10-15 सीटूं हूंदियूं हुते प्राविंशियल या 8-10 जेके नेशनल असेंबली जूं बाप जूं इलेक्टेबल्स जूं उहे शायदि मुस्लिम लीग जे झोली में वेंदियूं ऐं मुस्लिम लीग बलूचिस्तान मां हिकिड़ी जेका आहे मेजॉरिटी खटी वेंदी जॾहिं हुनजी का बि ऑर्गेनाइजेशन कोन्हे ते को माण्हू कोन्हे। ऐं सिर्फ़ु इन खिवण ते माल काए वञणु मुंहिंजे ख़्याल में अनवाइज़ आहे। पॉलिटिक्स में इहा शइ जेका आहे ख़तरनाक हूंदी आहे। कार्ड तव्हांजे हथनि मां निकिरी विया ऐं डिसीशन तव्हांजे हथनि मां जॾहिं निकिरी विया त उनखे रिवर्स करणु तमामु घणो ॾुखियो। घटि में घटि हिन साल में का एजुकेशन नज़र नथी अचे। हाणे ॾिसजे हिकिड़ो ई बैरियर आहे, मार्च में सेनेट जेका आहे ख़ाली थींदी आहे, उनखे पूरे करण लाइ तव्हांखे इलेक्टोरल कॉलेज खपे, सूबाई असेंबली खपनि, उन्हनि खे तव्हांखे आणणो पवंदो। इहा ई कंपल्शन आहे। पर जेकॾहिं इंजीनियर्ड का इलेक्शन थिए थी हुनजी मर्ज़ी थी थिए ऐं गुड़गाणी थी ठहे त पोइ उहा जेका आहे कमज़ोर तरीन मुआशी ऐं मुआशरती सियासी सिस्टम ॾाढे लेवल ते मूंखे सम्झ घुरिजे पिया हींअर फिरा वेंदो। बहरहाल पॉलिटिक्स बिल्कुलु आहे। इनाम साहब, सुप्रीम कोर्ट जो रोल अव्हां कीअं था ॾिसो जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी ऐं नवंबर में चूंडूं बि नथियूं थियनि त अव्हांखे छा थो लॻे त जीअं सुप्रीम कोर्ट पंजाब में ख़ैबर पख्तूनख्वा में चूंडुनि जे हवाले सां हिकु तारीख़ ॾिनी, छा ईअं वफ़ाक़ में ऐं पूरे मुल्क में चारि जेके सूबाई असेंबलियूं आहिनि उन्हनि जे लाइ कंहिं तारीख़ जो ऐलान थी सघे थो या उहो सुप्रीम कोर्ट को किरदारु अदा करे सघे थी? अशफाक, हाणे जेकॾहिं उहो सुप्रीम कोर्ट अहिड़ो करे बि सही किरदारु, तुंहिंजो फ़र्क़ु कहिड़ो पवंदो? छाकाणि हाणे त पाण वटि हिकिड़ो उनजी ऑलरेडी हिकिड़ी थी वई न प्रैक्टिस त जेको सुप्रीम कोर्ट ऑर्डर कढियो त KPK ऐं पंजाब जूं चूंडूं जेके आहिनि उहे 90 ॾींहंनि में आइन मुताबिक़ थियणु खपनि, उहे नथियूं त हाणे उनखे केरु जेकॾहिं सुभाणे उहा साॻी शइ इहा थिए थी, हाणे त इलेक्शन कमीशन वटि अख़्तियार आहे न। ऐं इलेक्शन कमीशन हाणे बि जीअं हिन भेरे बि उन ई अची करे जेको आहे सो जवाज़ ॾियण आया त हिकिड़ो माली वसीला कोन्हनि, ॿियो मुल्क जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल कोन्हे, टियों हुननि इहो ॾिनो त असां जॾहिं फ़ौज खे चयो त हुननि खे असांखे हेतिरा माण्हू खपनि उन्हनि चूंडुनि जे लाइ, हुननि जवाबु ॾेई छॾियो त हुननि वटि इहा शइ कोन्हे मौजूदु, न ॾेई सघंदा। त हाणे तव्हां सोचो त जेकॾहिं को बि अॻिते हली करे थोरी बि अहिड़ी सूरत हाल थिए थी मुल्क में जिते थोरो अमन अमान बि ख़राबु हुजे ऐं IMF जी हींअर का ख़बर कोन्हे त तव्हांजी नवंबर खां पोइ उहा किस्त स्टैंड बाय वारी जेका एडजस्टमेंट आहे उहा त अलॻि शइ आहे, इन सां कुझु बि फ़र्क़ु न पवंदो। इहो सिर्फ़ु स्टैंड बाय अरेंजमेंट जेका आहे उहा तव्हांजी जेका ॿाहिरीं ॾेती लेती में किथे डिफॉल्ट थियण खां बचण जे लाइ इस्तेमालु करे सघो था। बाक़ी जेको IMF जो ओरिजिनल लोन आहे उहो त अञा ताईं रिवाइज़ कोन थियो आहे। जेकॾहिं उहो तव्हांजो नथो थिए त सूरत हाल त वधीक ख़राबु थींदी। त तंहिंजे करे जेका माली सूरत हाल आहे या अमन अमान जी सूरत हाल आहे, इहे हिकिड़ा अहिड़ा वॾा जवाज़ रहंदा जंहिंजे बुनियाद ते चूंडूं अॻिते ड्रैग वठी सघनि थियूं। न रुॻो इहो, पर हुन सां गॾोगॾु का ॿी बि अहिड़ी सूरत हाल जनम वठी सघे थी जेका हिन वक़्तु प्रिडिक्ट नथी करे सघिजे। पर अंदाज़ो इहो आहे त हिकिड़ो त जीअं सादो हींअर ई थी वियो त डिलिमिटेशन्स खां पोइ तव्हांजो 4 महीननि जो त ऑटोमेटिकली इलेक्शन कमीशन खे मुदो खपे। उन खां पोइ जॾहिं 4 महीननि खां पोइ उहो वेंदो, उन में थी सघे थो वरी सुप्रीम कोर्ट में कोई वञे या किथां कोर्ट मां को ख़ुदि हिन सेंसस जे लाइ कोई अहिड़े क़िस्म जो ऑर्डर अची वञे। अॼु तव्हां ॾिठो हूंदो मुराद अली शाह जेको आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस में हुते CCI में क़बूल करे आयो आहे, उते साइन करे आयो आहे। हिते वरी उन शइ ते अञा पाण पे ॻाल्हायूं त वाक़ई जेकॾहिं कंहिंजी पॉपुलेशन यकदमि हिकिड़े ॾींहं में घटिजी वई त उनजे पुठियां कहिड़ा सबब आहिनि उहे असांखे ॿुधाया वञनि या छा, त हिकिड़ी अजीब सूरत हाल आहे। त इहा त सियासत आहे न, ज़ाहिर आवाम खे कुझु ॾेखारिणो आहे, सियासत त करणी आहे न। जेकॾहिं एतिराज़ उथारणा हुया त इहे CCI में उथारे पे सघिजा, पर उहे न कया न मुराद अली शाह। हाणे इहो सियासत हिते कई पई वेंदी। मां सवाल इहो पियो थो कयां त जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल थी ऐं सुप्रीम कोर्ट बि उन में को किरदारु अदा न कयो त पोइ सेनेट जूं जेके चूंडूं आहिनि उहे बि मुतासिर थींदियूं, त पोइ सेनेट जो जेको जेको आहे असेंबली जेका सेनेट हाल आहे उहो ख़ाली थी वेंदो। जहिड़ो कर 50% माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो मुदो पूरो कंदा, त पोइ उन जूं चूंडूं कीअं कयूं वेंदियूं या उन्हनि खे बि डिले कयो वेंदो? उन्हनि खे बि डिले कयो वेंदो, छाकाणि हूअं ई ॾिसो न सेनेट जो पाकिस्तान जे अंदरि त एज़ सच को वॾो रोल आहे कोन। सेनेट त हिकिड़ी सिर्फ़ु जेका आहे सेरेमोनियल हाउस आहे जंहिंजो पावर आहे कोन, छाकाणि बावजूदि हिन जे जो सूबनि जी नुमाइंदगी बराबरि जी आहे उते,
पर फेडरेशन में सॼो अख़्तियार जेको आहे क़ौमी असेंबली खे आहे, जिते जंहिंमें अक्सरियत जंहिं वटि हूंदी उहे फ़ैसिला थी वेंदा। सेनेट जेकॾहिं उहो बिल वापसि बि करे छॾे 2 दफ़नि खां पोइ, उहो ऑटोमेटिकली बिल जेको आहे सो पंहिंजी हैसियत अख़्तियार करे वेंदो, उनखे सेनेट कुझु करे नथी सघे। तंहिंजे करे जॾहिं क़ौमी असेंबली मौजूदु न हूंदी त सेनेट जो त एज सच को वॾो रोल बि कोन्हे जो उन को बिल्स ईंदा या को अमेंडमेंट ईंदी या का नई कानून साज़ी थींदी, त उनखे बि ईअं ई ड्रैग वठाए सघनि था। ऐं जेको बि हाफ हाउस ख़ाली थींदो उहो इन्हनि जे लाइ कोई वॾो मसइलो। हिकिड़े पासे पूरे मुल्क जा 4 हाउसिस ख़ाली हूंदा, नेशनल असेंबली ख़ाली हूंदी, उन में जेकॾहिं अधु सेनेट ख़ाली थिए त फ़र्क़ु कहिड़ो पवंदो? वधि में वधि इहो थींदो त हाउस जॾहिं कॉल कंदो त उहो पंहिंजो संजराणी साहिबु अधु हाउस खे वेही करे ॾिसंदो, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो। इनाम भट्टी साहब, जावेद लांगा साहब, अवां ॿिन्ही जी वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, चइनी सूबनि जूं असेंबलियूं ऐं क़ौमी असेंबली पंहिंजी मुदत पूरी करे हिन वक़्तु तहलील थी चुकियूं आहिनि। निगरान वज़ीर आज़म जो नाले जो ऐलान बि थी चुको आहे। सेनेटर अनवारुल हक़ निगरान वज़ीर आज़म थियो आहे ऐं इहो बि चयो पियो वञे त हाणे जॾहिं बलूचिस्तान अवामी पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ सेनेटर अनवारुल हक़ काकड़ खे निगरान वज़ीर आज़म कयो वियो आहे त उन खां पोइ इहा सूरत हाल वाज़े थी वई आहे त नवंबर ताईं छा त मार्च ताईं बि चूंडूं थींदे नज़र न पियूं अचनि। ईंदड़ ॾींहंनि में पॉलिटिकल सिचुएशन कहिड़ो रुख इख्तियार कंदी, इन हवाले सां बि जेको आहे ईंदड़ प्रोग्रामनि में पाण ॻाल्हाईंदा रहंदासीं। छा चूंडूं वक़्त ते थींदियूं न थींदियूं, सुप्रीम कोर्ट इन में कहिड़ो किरदारु अदा कंदी, पॉलिटिकल पार्टीज़ जेका कानून साज़ी पंहिंजे हथनि सां पाण पास करे आयूं आहिनि, छा उनखां पोइ हू जेकॾहिं चूंडूं नथियूं थियनि त एहतजाज करण जो उन्हनि वटि इख्तियार हूंदो? जेकॾहिं हू एहतजाज जे लाइ निकिता ऐं उते को नुक़सानु थियो त उन ते छा उन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ ते नुक़सानु न थींदो, उन्हनि ते बैन नथो लॻी सघे? इहे बि अहम सवाल आहिनि जेके हिन वक़्तु PDM जी हुकूमत में जेके मौजूदु पार्टियूं हुयूं उन्हनि जेके कानून पास कया, हाणे उन्हनि खां इन हवाले सां सवाल बि थींदा। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।